पाकिस्तान में पहिरियों NIC क़ौमी शनाख़्ती कार्ड जो निज़ाम पहिरियों भेरो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में शुरू थियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौरे हुकूमत 1971 खां 1977 ताईं रहियो। उन दौर में ई 1973 जो आइन आयो, जंहिंखां पोइ हिकु बाक़ाइदा क़ौमी शहरियत सुञाणप जी ज़रूरत महसूसु कई वई। 1973 ईस्वीअ में हुकूमत पाकिस्तान हिकु नओं इदारो क़ाइमु कयो, नेशनल रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट। हीउ इदारो माण्हू खे क़ौमी शनाख़्ती कार्ड जारी करण लाइ ठाहियो वियो। NIC ठाहिण जो मक़सदु उहो त शहरी सुञाणप जो रिकॉर्ड रखणु, वोटिंग लाइ इलेक्टोरल रूल्स, शहरियत जी तस्दीक, दहशतगर्दी ऐं गैरक़ानूनी हिजरत खे रोकणु। इन सां मालूम थियो त पहिरियों क़ौमी शनाख़्ती कार्ड ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहबु ठारायो हुयो। हिन चढ़ाई ते जेको मां चढ़ां थो दोस्तो, हीउ जेको तव्हां थलो ॾिसो था मिटीअ जो, दरअसल हीउ स्टेज आहे जिते गड़ी ख़ुदा बख़्श में अची करे मोहतरमा गनवा भुट्टो साहिबा तक़रीरूं कंदी आहे ऐं पंहिंजो पिंडाल सजाईंदी आहे। हिकिड़ो ॿियो बि हिते स्टेज आहे जेको मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां। मुंहिंजे पुठे पासे ॾांहुं जेकी तव्हां स्टेज ॾिसो था पिया, इन ते बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी तक़रीरूं कंदा आहिनि ऐं पंहिंजो पिंडाल सजाईंदा आहिनि। हीअ ॿई पिंडाल तव्हांखे गड़ी ख़ुदा बख़्श में मिलंदा, हिकिड़े ई ग्राउंड ते मिलंदा, यानी गड़ी ख़ुदा बख़्श नएं देरे में।